हाँ मां, तू अचे थी शाम ताईं? ठीक है ठीक है ठीक है, मां इंतजार थी कयां। भला दे ख़बर पगार मिलई? हाँ हाँ इन्हनि मां ईअं कर 5 किलो लड्डू, 3 किलो जलेबी, 5 किलो माओ उहो भी मिठो, 3 किलो गुलाब जामुन ऐं 5 किलो अंब भी वठी अचिजांइ। हे हेॾी फरमाइश भला कहिड़ी ख़ुशीअ में? मुंहिंजी अम्मा थी अचे। हाँ छो न माणे बि कोन तो धप के सिंघियूं अची थी वञे पई। छा तू मुंहिंजी अम्मा लाइ ईअं थो चवें? मुंहिंजो मतिलबु आहे मां इहे सभु शयूं अॼु ई अॼु वठी थो अचां, पर हिकिड़ो शर्त आहे। शर्त? कहिड़ो शर्त? शर्त इहो इन्हनि सभिनी मिठियुनि शयुनि मां तूं ज़रो बि न चखंदीअ। छो? उहो इन जे करे त इहे सभु शयूं जेके बि मां वठी ईंदुमि सभु तुंहिंजी माउ खे खाराईंदुमि, ऐं इन्हनि मिठियुनि शयुनि खाइण सां यकीनन तुंहिंजी माउ खे शुगर जी बीमारी थींदी, ऐं जेकॾहिं तुंहिंजी माउ खे शुगर जी बीमारी थींदी त वरी कॾहिं मिठियूं शयूं खाइण लाइ मुंहिंजे घर न ईंदी ऐं मुंहिंजी मौला जान छॾाईंदी। सणबा गिर खाई छो थो, सणबा गिर खाई छो थो, पंहिंजो वेट वधाई छो थो। दग वेंदे नारीअ खे छेड़े, दग वेंदे नारीअ खे छेड़े, सनड़ा सैंडल खाई छो थो। खोटे पैसे वांगुर पंहिंजो, खोटे पैसे वांगुर पंहिंजो, वेलियो यार विञाई छो थो। प्यार बहाने कोठे ते तूं, प्यार बहाने कोठे ते तूं, लालड़ लगड़ उॾाई छो थो। पंहिंजी घरवारीअ खां प्यारा, पंहिंजी घरवारीअ खां प्यारा, लालीअ जा खत लिकाई छो थो।